थींदो आहे त रक़्स जिस्म जी शाइरी ऐं शाइरी लफ़्ज़नि जी मुसवरी आहे। इहो बि चयो वञे थो त जॾहिं ॻाल्हाइण लाइ ॿोली न हुई, इशारा हुआ, तासरात हुआ, अहिड़ी तरह रक़्स में बि तासरात आहिनि। सिंध जे बाग़ मुंहिंजो दड़ो मां संभारा नाचणी जो मिलणु, यानी सिंध में ई 5000 साल पुराणो रक़्स जो दौरु मिले थो। रक़्स जे हवाले सां नाले वारो लेखक ऐं शाइर रिज़वान गुल चवे थो त रक़्स इंसान जे इर्तिक़ा खां आहे। रक़्स तासरात आहे। सिंध जे अंदरि 5000 साल अॻु रक़्स जो दौरु मिले थो। रक़्स सचल जी सरमस्ती आहे। सूफ़ी झूमनि था। तसौफ़ में कलंदरी धमाल आहे। इंडिया में रक़्स जी पूॼा थिए थी। हिननि रक़्स खे तरक़ी वठाई आहे ऐं रक़्स ॻाल्हि करण जो ज़रियो बि आहे। रक़्स आहे ई कैफ़ियतुनि जो नालो। ॾिसो, असां वटि रक़्स तसौफ़ में बि मौजूदु आहे, कलंदरी धमाल आहे। कैफ़ ऐं मस्तीअ में जॾहिं सचल अचे थो, उन जी सरमस्ती आहे, उन में झूमे थो। सूफ़ी जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हवालनि सां झूमनि था, नचनि था। ऐं अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां वरी इंडिया जी ॻाल्हि कयूं था, ख़ासि तौर ते हिंदुस्तान में मज़हबी हवाले सां जेका रक़्स जी अहमियत आहे उहा तमामु घणी आहे। उनखे पूॼा जी हद ताईं हू चाहिनि। ख़ासि तौर ते जेको क्लासिकल नाच आहे उनखे उहो तमामु घणी अहमियत ॾियनि था ऐं उन में तमामु घणी हुननि नवाण आंदी आहे, तरक़ी वठाई आहे उन रक़्स खे, उन नाच खे। हूअं ई त रक़्स मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में बि मिले थो त किथे वरी मेलनि, महफ़िलनि, क्लबुनि, स्टेज प्रोग्रामनि समेत ॿियनि बि हंधनि ते बि रक़्स थींदे ॾिसूं था। कथक बि हिकिड़ो ज़रियो आहे पंहिंजी ॻाल्हि बयानु करण जो। असल में कथक चयो वञे थो कथा खे। कथा माना ॻाल्हि, जेका ॻाल्हि बयानु कई वञे। हाणे उहा रक़्स जे ज़रिए कीअं इज़हार जे उनखे, हाणे उन ॻाल्हि खे जंहिंखे असां ईअं आम लफ़्ज़नि में बयानु कयूं या नसर में बयानु कयूं, उहो नाच जे ज़रिए जॾहिं बयानु थिए थी त उनखे कथा चइजे थो या कथक चइजे थो। ऐं उहो जेको नचे थो उनखे कथाकार चवंदा आहियूं असां। पाकिस्तान जे अंदरि न रुॻो क्लासिकल पर कथक डांस बि थिए थी। रक़्स जी माहिर शीमा करमाणी, सुहाई अबड़ो, खोड़ सारा डांसर शामिल आहिनि जेके फ़न सां इश्क़ कनि था। रक़्स ज़रिए मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पैगाम ॾियनि था। लाड़काने में शीमा करमाणी औरत जे आज़ादी ॾिहाड़े ते डांस ज़रिए ज़बरदस्त पैगाम ॾिनो हो। अहिड़ी तरह वरी सुहाई अबड़ो लाड़काना आर्ट काउंसिल जी स्टेज ते रक़्स करे वाह वाह कराए छॾी हुई। रक़्स जेको आहे उनखे चयो वेंदो आहे त रक़्स जिस्म जी शाइरी आहे ऐं शाइरी वरी लफ़्ज़नि जी मुसवरी आहे। त रक़्स मां सम्झां थो। ऐं वरी पोइ रक़्स लाइ जेका लाज़िम मलज़ूम शइ आहे उहा मौसीक़ी आहे। मौसीक़ी जा बि वरी मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। ॾिसो तव्हां हिंदुस्तान में जॾहिं ख़ासि तौर ते गॾियल हिंदुस्तान जी ॻाल्हि कयूं असां, त जॾहिं पाकिस्तान बि अञा वजूद में न आयो हुयो त हीउ सॼो इलाइक़ो तहज़ीबी हवाले सां इस्लामी फ़िक्र रखंदड़ माण्हू हुया, उहे बि हुया। पर जेके हिंदू धर्म सां तालुक़ु रखंदड़ माण्हू हुया, उन्हनि जे लाइ मंदरनि में, पूॼा घरनि में रक़्स जेको आहे उहो लाज़मी हूंदो हुयो ऐं रक़्स उन्हनि जी पूॼा जो हिकिड़ो हिसो आहे। उन रक़्स खे वरी जॾहिं मुग़ल आया त उहे दरबार में बि खणी आया ऐं पोइ वरी उन रक़्स जी जेका ईअं सम्झो त अंदाज़ आहे उहो मटिजी वियो। अॻु में रक़्स थींदो हुयो जेको घाघरो आहे, धोती आहे, इन क़िस्म जो जेको उन्हनि जो हिंदुनि जो जेको आहिनि लिबास, उन में वरी तब्दीली आई जॾहिं उहो दरबार में आयो मुग़लनि वटि, त उहो चूड़ीदार पाजामे ऐं घाघरे में तब्दील थी वियो ऐं उनजा अंदाज़ बि तब्दील थी विया ऐं उनखे अहमियत बि तमामु घणी मिली। रक़्स कंदड़ जेके माण्हू हुया उन्हनि खे इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो हुयो ऐं उन्हनि जी अहमियत हूंदी तमामु घणी।
पंहिंजी वॻो मटाए झंडे आला वार संवारिया सींद सिंगारिया दिल को लगाया सुरमो पाए नेण उजाड़िया लाल लबन जो हुस्न वधाया दिल ते नंढड़ो सिर चंबड़ाया हाँ मुखड़े जी कुल सूहा समेटिया हथड़ा मेहंदीअ सां सिंगारिया पेरन भी रंग नचाया अंग अंग मां अतुर लगाया हीरा पाया मोती पाया हीरा पाया मोती पाया पुष्प लड़िया सां तन महकाया अक्स ॾिसी शीशे में पंहिंजो मुड़का मुड़का हाय शर्माया पाण ते मोहित ही मस्तानी छनन छनन पायल चमकाया पायल चमकाया रक्स जेको तसोफ़ में धमाल जी सूरत में मिले थो कलंदरी धमाल सचल जी सरमस्ती ऐं हिंदुस्तान में हिंदू धर्म सां तालुक़ु रखंदड़ रक्स जी पूॼा कनि था। उन खां पोइ वरी जॾहिं ईस्ट इंडिया कंपनी अचे थी त वरी पोइ अंग्रेज़ उन रक्स खे पोइ हिते हटाए था छॾनि उनखे अहमियत नथा ॾियनि बल्कि उहो दरबार मां ऐं मंदरनि मां निकिरी रोडनि ते थो अची वञे ऐं पोइ उन्हनि रक्स कंदड़ माण्हुनि खे ॼण त ॿिए दर्जे जो शहरी बि सम्झो वञे थो उनखे एॾी अहमियत जे निगाह सां क़दुरु जे निगाह सां नथो ॾिठो वञे सो लिहाज़ा जॾहिं असां मजमूई तौर ते इहा सॼी असां रक्स जी तारीख़ ॾिसूं था ऐं हिन वक़्तु जदीद दुनिया में तव्हां ॾिसो यूरोप आहे तरक़ी याफ़्ता हिकिड़ो जेको आहे असांजो ख़ितो आहे हिन वक़्तु हिकिड़ो दौर त अहिड़ो हुयो जॾहिं यूरोप डार्क एजिस में हुयो ऐं हीअ असांजा इलाइक़ा जेके हुया एशिया साउथ एशिया इहे तमामु घणो रोशन दौर में हुया पर ज़ाहिर आहे जॾहिं वरी हिकिड़ो दौरु मटियो त हिन वक़्तु ॼण त जहिड़ो की असां डार्क एजिस में आहियूं ऐं हो जेके आहिनि तरक़ी याफ़्ता हिकिड़े समाज में गुज़ारनि था त उन्हनि वटि बि रक्स जो पंहिंजो अंदाज़ आहे तव्हां ॾिसो पॉप म्यूज़िक आहे उन ते हुननि जी जेका डांस थिए थी ब्रेक डांस थिए थी या मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके डांस कनि था त उहे सॼो जेको सॼी दुनिया जे अंदरि जिते बि माण्हू वसे थो त उहो रक्स करे थो ख़ुशी मल्हाए थो केतिरनि मुल्कनि में रक्स खे हिकु फन ऐं आर्ट सम्झो वञे थो किथे वरी पूॼा बि थिए थी। सुलेमान शाह पेरनि में शेर पाए ॻाईंदो ऐं रक़्स कंदो हो। अज़ीम फ़नकार अलन फ़क़ीर बि झुमर हणंदे ॻायो। गुलूकारा निगत नाज़ बि पंहिंजे पहिरें एल्बम में न रुॻो ॻायो पर गीत सां गॾु रक़्स बि करे मशहूरी माणी। अहिड़ी तरह रागे तुफ़ैल संजराणी धमाल ऐं झुमरणी ॻाईंदे ॾिठो वियो आहे। दुनिया जे अंदरि खोड़ सारा अहिड़ा फ़नकार आहिनि जिन ॻाइण सां गॾु रक़्स करे मल्हायो आहे ऐं रक़्स जो इहो सिलसिलो अॼु बि जारी आहे। दुनिया जे अंदरि रक़्स नाच खे फ़न आर्ट ऐं ख़ुशीअ जी अलामत सम्झो वञे थो। कैमरामैन नवीद सुमरो सां गॾु हनीफ़ सुहाग KTN न्यूज़ लाडकाम।